दरगाह आलिया लुआरी शरीफ जे 6 सजादा नशीन हजरत क़िबला पीर हाजी अहमद ज़मान नक्शबंदी कुदस रहो इमामुल आलमीन जन जो 83हों सालियानो उर्स मुबारक बिन हंधन सां गॾु दरगाह आलिया लुआरी शरीफ ते पिण निहायत अक़ीदत व एहतराम सां मल्हायो वियो, जंहिंमें मुल्क जी कुंड कुड़छ मां दरगाह आलिया लुआरी शरीफ जे मुरीदन ऐं मुअतक़दन वॾे तइदाद में शिरकत कई। उर्स शरीफ जूं तक़रीबात सुबुह जो फजर जे नमाज़ खां शुरू थियूं, जेके सॼो ॾींहुं मग़रिब नमाज़ ताईं जारी रहियूं। उर्स मुबारक जे मौक़े ते ज़ोहर नमाज़ बैदि क़ुरान ख़्वानी, तस्बीह बैदि हम्दो सना थी, जंहिंमें ख़ुसूसी दुआ पिण घुरी वई, जॾहिं त आयल मुरीदनि लाइ सजादा नशीन पीर मोहम्मद सादिक कुरैशी नक्शबंदी जन तरफ़ां सॼो ॾींहुं लंगर पिण जारी रहियो। उस शरीफ जी तकरीब में दरगाह आलिया लुआरी शरीफ जे फैज़ सां रंगियल मुल्क जी मशहूर दरगाहुनि जे गादी नशीननि ऐं मुरीदनि वॾे काफ़िलनि सां शिरकत कई, जॾहिं त लाड़काणा सिंध, गंदाखा बलोचिस्तान ऐं ॿियनि हंधनि तां काफ़ी मुरीद पहिरें प्यादल शिरकत करण लाइ हफ़्तो अॻु पहुतल आहिनि। उर्स शरीफ जे मौक़े ते आयल माण्हुनि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त दरगाह आलिया लुआरी शरीफ बरे सगीर जी नक्शबंदी सिलसिले जी तमामु वॾी दरगाह आहे। 300 साल अॻु हज़रत सुल्तान औलिया ख्वाजा मोहम्मद ज़मान कुदस रहो जन जेको नज़रियो ॾिनो हो, हींअर वक़्त जी ज़रूरत आहे त उन्हीअ खे अवाम ताईं पहुचाइजे। हिननि चयो त अलाह जे वलियनि जे आस्थाने ते हाज़िरी ॾियण सां रूहानी सुकून मिले थो, जॾहिं त बदीन इंतज़ामिया ऐं पीर ऑफ लुआरी शरीफ जी इंतज़ामिया तरफ़ां अमनो अमान ऐं ख़ातिर तवाज़ा लाइ बहितरीन उपाय वरतल हुआ, जंहिंखे मुरीदनि वाखाणियो आहे। उर्स शरीफ जी तक़रीबात मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जहिड़ोक लुआरी शरीफ, बदीन, इस्लाम क्लब कराची, दरगाह हज़रत काज़ी अहमद अलैहि रहमत, कोयटा बलोचिस्तान, गंदाखा नसीराबाद विलेज, कोरेजा कंबर शहदाद कोट, चनहड़ नसीराबाद विलेज, शेर मोहम्मद डोकरी, थरड़ी मोहब्बत लाड़काणा, खुशहालाणी, खैरपुर नाथन शाह, कोर मीर मोहम्मद काछो, सीतावदी, रहमानी नगर, बूबक, सेवण, गोठ अली मोहम्मद फरड़ो, खान वाहण, नौशहरो फेरोज, नाठियाणी, दौड़, माखंड, बांधी, गोठ करम बुघियो, नवाब अली मोहम्मद, इस्लाम क्लब खडड़ो, मोहम्मद खान टालपुर खडड़ो, नूनारी गोठ, शहदादपुर, जरार डायरी, शाहपुर चाकर, वडेरो अमानुल्लाह डायरी, शाहपुर चाकर, गोठ मोहम्मद खान डायरी, शहदादपुर, गोठ मोहम्मद सिद्दीक अबड़ो, गिरहोड़ शरीफ, गोठ मिठा खान अबड़ो, पिथोरो, तलहार सिटी, गोठ मोहम्मद डायरी, शाहपुर चाकर, गिरड स्टेशन, मिठियाणी, नौशहरो फेरोज में पिण निहायत अक़ीदत व एहतराम सां मल्हायो वियो।